नवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नजर वजन खास खबर इलेक्शन कमीशन फवाद चौधरी आजम सवाती जी माफ़ी कबूल करे वरती। इलेक्शन कमीशन में आजम सवाती ते इल्जाम बाबत केस जी बुधनी। रेलवे वारो वफाकी वजीर आजम सवाती इलेक्शन कमीशन में पेश थियो। इलेक्शन कमीशन जी फवाद चौधरी आजम सवाती के अॻिते मोहतात रहण जी हिदायत वफाकी वजीरन फवाद चौधरी ऐं आजम सवाती चीफ इलेक्शन कमिश्नर ते संगीन इल्जामनि बाद माफ़ी जी दरख्वास्त ॾिनी हुई। अगुणो सदर आसिफ अली ज़रदारी ॿिनि ॾींहंनि जे दौरे ते अॼु टंडोला यार पहुचंदो। आसिफ अली ज़रदारी नवाब शाह खां ॻोठ दरिया खान मरी में गुलाम कादर मरी वटि पहुचंदो। आसिफ अली ज़रदारी ॻोठ दरिया खान मरी में ज़ेर तामीर आसिफा बख्तावर हाफ़ जो मुआइनो कंदो। पीर जो ॻोठ भरिसां बिरादरी जतोई थाणे जी हद ॻोठ गुलहसन मंगणे में गुज़िरियल ॾींहुं चोरी जे मामले तां नारेजा ऐं मंगणे जा खूनी तकरार तां मारिजी वियल 5 ॼणनि जे हथियारनि जी छांव में तदफ़ीन। नारेजा बिरादरी जे मारिजी वियल 3 ॼणनि जे कादन शाह में जनाज़े नमाज़ अदा कई वई। मंगणे जे बिरादरी जे 2 ॼणनि जी जनाज़े नमाज़ ॻोठ गुलहसन मंगणे में अदा कई वई। इलाइक़े में सोग ऐं दहकाव पखिड़ियो। सूबाई सलाहकार एजाज जखरानी खिलाफ आमदनी का बिन असासा रेफरेंस केसनि जी ॿुधणी। सूबाई सलाहकार एजाज जखरानी समेत केस में नामज़द ऐं ॿिया जवाबदार अदालत में पेश थिया। एहतसाब अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद ॿुधणी 17 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। मुल्क में कोरोना वायरस के 10 मरीज फौत थी विया। हयाती उञाणनि जो 28,892 वियो। एनसीओसी मूजिब 24 कलाकनि दौरान 310 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह 0.65% रही। अहमदपुर वेझो ॻोठ बबर कांधड़ो में मुबैना तौर पैसनि जी रेती लेती तां कांधड़ा ऐं फुलपोटरा बिरादरी जे ॿिनि में झेड़ो लठियूं ऐं फ्रोटा लॻण सबबि पीड़सन मारिजी वियो। पुलिस जवाबदार धुर जे 8 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। ठुल जे ईदगाह पाड़े मां नौजवाननि जो गोली लॻल लाश हथायो। आसिफ अली ॻोड़ो जो गोली लॻल लाश घर जंगण मां ठाहियो। सॻी भरिसां गुट जवान कलोड़ो में मुड़ुस पारां ज़ाल खे क़त्ल करे लाश दरिया में लोढ़ण वारो वाक़ियो। पुलिस जवाबदार हकीम माची के गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार पारां ॾोह जो एतराफ़। मक़तूल औरत जो लाश हथ न सिधियो। डहरकी में गवर्नमेंट मॉडल स्कूल जोंग कॉलोनी जो हेडमास्टर गुज़िरियल ॾींहं खां गुम। नूर हुसैन शेख जो मोबाइल फ़ोन लगातार बंदि। वारसनि डहरकी थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराए छॾी। खानपुर बहर में नौजवान खां मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुरवा के खिलाफ वारसनि जो एहतजाज। रोड ब्लॉक। अब्दुल शकूर नूनारी खां फुरवा के खिलाफ नूनारी बिरादरी घोटकी खानपुर बहर रोड ब्लॉक करे छॾियो। धरणे सबबि घोटकी खानपुर बहर खां ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। ॻोठाणनि जो चवणु आहे त रोज़ानो फुर तोड़े चोरी जूं वारदातूं थी रहियूं आहिनि पर पुलिस ॻोल्हण सुतल आहे। बलोचिस्तान जे इलाइक़े तुर्बत में गवादर स्टाफ ते सैलून जे दुकान ते फायरिंग। ओबाड़ो वासी नौजवान मारिजी वियो। मक़सूदो रिंधवे जो 3 वरियनि जी ॿारड़ी वाटर कोर्स में गुॾी फौत। कोटमिया जो कोट में पेर तिरकण सबबि ॿारड़ी शर्मिला रिंध वाटर कोर्स में गुॾी फौत कई। ऐं टंडोजा में नौजवान हनीफ़ कातियार जे लाकब अंदरि फोथियण वारो मामिलो। नौजवान जी पोस्टमार्टम रिपोर्ट 3 ॾींहं गुज़रण बावजूदि न अची सघी। पोस्टमार्टम रिपोर्ट न अचण ते वारस पुलिस जी कारकर्दगी खां मायूस। 3 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम ते अमल न थियो। This headline news